हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, आप लाउती बोल रहे हैं? अरे बाबा, उर्दू में बात करती हो? मैं लाउती नहीं, मैं लाउती का दोस्त बात कर रहा हूँ, रमू। लाउती का जो ना वो मोबाइल टूट गया है, उसकी सिम मेरे मोबाइल में ठिशू यानी कि लगी हुई है। आप काम बताएं। जी, असल में हम कंपनी से बोल रहे हैं, आपका इनाम निकला है 50 करोड़ का। हैं? ना ना बाकी भी वो ठीक है, तुम फिक्र नहीं करो, हम बता दूंगा लाउती को। मैं लाउती को खुद ही लेके आऊंगा। ओके, अल्लाह हाफिज। 50 करोड़ यार, लाउती के खबर पौधो, लाउती तो यही गुजारे भी तो सोचनो पौधो। ठीक है, हलड़ी सुनाई वतू था थंभन के भाकुर पाईंदा तो लक लगे तो वाह वाह न तो से मरी आ पिया हूं। अरे लाउते, साथियो हेडे हेडे अरे हिते वेठो ही आहे। अब काॾे वञा? तोखे सॼो शहर में ॻोल्हिया पियो। अरे यार सुञाई अहिड़ो चरियो करे छॾियो आहे जो हाणे सोचां थो पंहिंजे मुंहं सां विया मथां को महिमान मिली पई चवे त चांहि जो कोप प्यार त। हाँ, इहा ॻाल्हि सही पुछी, महांगाई ॾाढी थी वई आहे। हाँ, चवण जो मक़सदु इहो आहे लाउती, मिसाल जे तौर ते हा मिसाल ॿियो कमु कहिड़ो आहे? अगरि तुंहिंजा 50 करोड़ रुपया निकिरी पवनि लॉटरी में। मुंहिंजा? हा, अरे असां हुन भागा असांजा 50 रुपया बि कोन था निकिरनि लॉटरीअ में हे निकिरी पर बाबा मां वीसी रखंदो आहियां न 500-600 वारी त बि आख़िर में निकिरंदी आहे मुंहिंजी। हा, घर वारनि जा पैसा निकिरंदा। हल इन ॻाल्हि खे बि छॾ, मिसाल थो ॾियां कि तुंहिंजा 50 करोड़ रुपया निकिरी पवनि त पोइ तूं छा कंदे? मां छा कंदुसि? हा, जेकॾहिं न यार मुंहिंजा 50 करोड़ निकिरी पवनि हा, त 10 करोड़ तोखे ॾींदुसि। चाचो अरे हिन खे चाचो लाख 10 करोड़